अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दिया अलाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सोरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। ईअं सम्झो त हाणे तव्हां इंटरव्यू कमेटी जे रूम में दाख़िल थी चुका आहियो, जिते इंटरव्यू तव्हां खां कंडक्ट थी रहियो आहे। तव्हां अंदरि वञी पंहिंजी कुर्सीअ ते विराजमान थी चुका आहियो ऐं इंटरव्यू कमेटी जे मेंबर्स तव्हांखे इंट्रोडक्शन लाइ चयो आहे। इंट्रोडक्शन करण खां पोइ तव्हां खां जेको पहिरियों सुवालु पुछनि था, तव्हांखे चवनि था त बाबा मूमल राणो किसो शाह साईं पंहिंजे रसाले में उन ते हिकिड़ो पूरो सुर लिखियो आहे। इन सुर जो जेको किरदारु आहे राणो, उनखे ॿियो कहिड़े नाले सां सॾनि था पिया? पहिरियों सुवालु तव्हां खां इहो था पुछनि पिया ऐं तव्हां उनखे ॿुधायो पिया त साईं राणे खे मेंद्रो बि चवनि था ऐं ही मेंद्रो ऐं राणो हिकिड़ी ॻाल्हि आहे। तव्हांखे चवनि था त बाबा राणो उन वक़्त जो जेको हाकिम आहे हमीर सुमरो, उन जो छा थिए, माना उन सां उनजो कहिड़ो तालुक़ु रहियो आहे? त तव्हां चवंदो साईं हमीर सुमरे सां हुन जो हू हमीर सुमरे जो सालो आहे, दोस्त बि आहे ऐं उन जो वज़ीर बि आहे। अच्छा, वरी तव्हांखे सुवालु पुछनि था पिया त जेको मूमल राणो किसो आहे, तव्हां इन किसे जो को शेर ॿुधाईंदो? तव्हां चवंदा साईं हलो हलो काक तड़ी जिते नींहं उछल, न का झल न पल सभु को पसे प्रिय खे। हाणे तव्हांखे चवनि था त बाबा जेको इहो काक आहे, इहा आहे छा काक? तव्हां चवंदो साईं काक बुनियादी तौर ते हिकिड़ी नदीअ जो नालो आहे ऐं इन नदीअ जे किनारे ते मूमल जो काक महल ठाहियो वियो, इनजे करे उनखे काक महल चऊं था, पर बुनियादी तौर ते काक के नदीअ जो नालो आहे। वरी तव्हां खां पुछनि था त बाबा जेको काक आहे, इन नदीअ ते इहो काक नालो कीअं पियो? तव्हां चवंदो साईं काक जेका नदी आहे या नए आहे, इन ते इते हिकिड़ो जोगी रहंदो हो, जंहिंजो शाह साईं पंहिंजी शाइरी में ज़िक्र बि कयो आहे। उन जोगीअ जो नालो काक हुयो, इनजे करे हिन कंधीअ ते या हिन जेको नदी आहे उन ते नालो हिनजो पइजी वियो काक, इनजे करे काक कंधी काक। तव्हां चवंदो त बाबा तव्हां खां वरी सुवालु कंदा त तव्हां हाणे शेर पढ़ियो आहे त हलो हलो काक तड़ी जिते नींहं उछल, त हीउ जेको तड़ आहे तड़ी इहो आहे छा? तव्हां जे इल्म में हूंदो। तव्हां चवंदो साईं काक कंधीअ ते कुझु अहिड़ा मक़ाम हूंदा हुआ जिते अची मूमल पंहिंजे साहेलियुनि सां तड़ कंदी हुई, वेंजंदी हुई ऐं उन जेको हंधु आहे कंधीअ जो, उन हंध जे उन किनारे वारे उन हंध खे तड़ था चवनि पिया। तड़ माना जिथे वेंझिजे, गुसुल कजे, इनजे करे हलो हलो काक तड़े जिते नींहं उछल, न का झल न पल सभु को पिस करी, लतीफ़ साईं ईअं चयो आहे। वरी तव्हां खां चवंदा त छा हर कंधीअ जे सॼी कंधीअ खे तड़ चइबो? तव्हां चवंदो न साईं, तड़ असां उन्हनि इलाइक़नि खे, माना उन्हनि एरियाज़ खे चवंदा आहियूं जिते ख़ासि तौर उहे मख़सूसु थियल हूंदा आहिनि तड़ करण जे लाइ, गुसुल करण जे लाइ, व्यंजन जे लाइ। वरी तव्हां खां सुवालु पुछंदा त बाबा जेको काक आहे, इन नदीअ जी खूबी कहिड़ी आहे? ठीकु आहे, त तव्हां चवंदो साईं काक नदीअ जी खूबी आहे त इन जो जेको पाणी आहे उहो ॻाढ़सरो आहे, माना ॻाढ़ो पाणी, उन जो जेको वहकिरो आहे उहो ॻाढ़ो आहे। शेख अयाज़ जो जेको किताबु आहे काक ककुरिया कापड़ी, ककोर ॼण माना ॻाढ़ो थियणु, ठीकु आहे, ॻाढ़ो थियणु। त ईअं माना तव्हां उनखे थोरो एक्सप्लेन कंदो। वरी तव्हांखे चवंदा त लुडाणो जेको आहे उहो आहे छा? हिन दास्तान सां लुडाणे जो तालुक़ु कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं लुडाणो उहो इलाइक़ो आहे, एरिया आहे, शहर आहे, ॻोठ आहे जिते मूमल जी जेका आहे मूमल ऐं राणे जो दास्तान इन इलाइक़े सां ते मुश्तमिल आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां जे काक जो किसो जॾहिं निकिरंदो त पोइ इहे सभु कहाणी। वरी तव्हांखे चवंदा बाबा मूमल राणे जे किसे में हिकिड़ी औरत जो किरदारु आहे जेका मूमल खे फैसिलिटेट करे थी, उनजी नौकरियाणीअ तौरु कमु अचे थी, नौकरियाणी आहे, उहा मशहूरु किरदारु आहे, उनजो नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं उहा आहे नातिर। ऐं अच्छा, वरी तव्हांखे चवंदा बाबा नातिर जेको किरदारु आहे, जॾहिं मूमल ॾाघ ते चढ़े थी त उनखां पोइ नातिर माना मूमल जो जेको इलाइक़ो आहे इहो छॾे वरी वञे थी, कहिड़े इलाइक़े में थी रहे? तव्हां चवंदो साईं गॾाप वारे इलाइक़े में रहे थी।
वरी तव्हां खां पुछंदा त इहो जेको नातिर आहे उनजी हिकिड़ी धीउ बि आहे जंहिं ते लतीफ़ साईं सुर लिखियो आहे। तव्हां चवंदो साईं हा बिल्कुलु आहे। नातिर जी धीउ जो नालो आहे मोखी, ऐं मोखी ऐं मतारा जो जेको किस्सो आहे उहो लतीफ़ साईं बयानु कयो आहे। तव्हांखे पुछंदा त मोखी ऐं मतारा जो ज़िक्र लतीफ़ साईं कहिड़े सुर में कयो आहे, तव्हां चवंदो साईं उहो सुर यमन कल्याण आहे। या तव्हां खां इहो पुछी सघंदा त सिंध जी उहा कहिड़ी पहिरीं औरत आहे जंहिं जेका शराब खानो हलाईंदी हुई या जंहिंखे कलाल जी हैसियत हासिलु आहे, पहिरीं कलाल औरत, तव्हां चवंदो साईं उहा मोखी आहे। हाणे मोखी ऐं मतारा जो तालुक़ु कहिड़े इलाइक़े सां आहे, तव्हांखे ज़हन में हुजणु खपे इहो गडाप, कराची जो जेको गडाप वारो इलाइक़ो आहे उते मोखी ऐं मतारनि जो आख़िरी मक़ाम बि आहे ऐं उते उनजी क़बर बि आहे। ऐं हीउ इलाइक़ो इन मोखी ऐं मतारनि जे हवाले सां अहमियत रखे थो। ऐं सुर यमन कल्याण में मधु ऐं इन जो ज़िक्र थियलु आहे, शराब जो, नशे जो ऐं मोखी ऐं मतारनि जो। हाणे वरी तव्हां खां पुछी सघनि था पिया त बाबा मोखी जूं उहे मशहूरु भेणियूं कहिड़ियूं आहिनि जंहिंसां कराचीअ में इलाइक़ा आबाद आहिनि। माना हूअं त मोखीअ जूं 7 भेणियूं हुयूं, कुल 7 भेणियूं हुयूं, पर मोखीअ जी जेका भेण आहे उहा हिकिड़ी आहे असांजी सुंगल, जंहिंसां दिह आहे पूरी सुंगल जी, ऐं प्लस में ॿी आहे उनजी सफ़ूरा, जंहिं ते हाणे कराचीअ में जेको सफ़ूरा ॻोठु आहे तव्हांखे जे इल्म में हूंदो, उहो उन माई सफ़ूरा जे नाले सां आबाद आहे जेका मोखीअ जी भेण आहे। सुंगल दिह कराची गडाप में मौजूदु आहे, उहा सुंगल उनजी भेण हुई, ऐं टी मोखी पाण, टिनी जे नाले सां मोखीअ जो माॻु, सुंगल ऐं सफ़ूरा इहे इलाइक़ा आबाद आहिनि। तव्हांखे चवंदा बाबा जेके मतारा हुआ इहे जवान, इहे सिंध जे कहिड़े इलाइक़े सां तालुक़ु रखंदा हुआ, तव्हां चवंदो साईं इहे कोहिस्तान जा जवान हुआ ऐं सिरे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। इन जे करे लतीफ़ साईं इन्हनि खे सिरे धणी बि चयो आहे ऐं इन जे करे हिननि जो तालुक़ु सिरे सां यानी कोहिस्तान सां आहे। वरी तव्हां खां इन हवाले सां बि पुछी सघनि था पिया त मूमल राणे जे किस्से में जॾहिं तव्हां आख़िर में मूमल पाण खे साड़े थी त हीउ जेको ॾाघ चढ़णु आहे इनखे छा चइबो आहे, तव्हां चवंदो साईं ॾाघ चढ़णु माना पंहिंजो पाण खे साड़णु, जलाए मारणु। सो इहो किस्सो माना मूमल राणे जो जॾहिं किस्सो बयानु थींदो त पोइ ईअं तव्हां खां वरी शेर पुछंदा, काक कही वण वया लूठो लुॾाणो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां सुर मूमल राणे जा कुझु शेर तव्हांखे यादि हुजणु खपनि। सुर मूमल ऐं राणे जो जेको किस्सो आहे उहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे ऐं उन जे हवाले सां तव्हां खां सवाल पुछी सघनि था। ॻोठ मरां थी मेंदरा राणा कारण रब, तुंहिंजी ताद तलब थी कांग उॾायां काक तां। त इहो जेको किस्सो आहे उहो मरकज़ी निगाह वठी सघे थो, मरकज़ी हिसियत हासिलु करे सघे थो इंटरव्यू में। सो उमेदु आहे त मूमल राणे जे किस्से जे हवाले सां हीउ जेको मुंहिंजो बयानु आहे या बुनियादी इंफॉर्मेशन आहे उहा तव्हांजे कमु ईंदी, तव्हांजे लाइ मददगार साबित थींदी। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं नए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर ते